सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी जारी। अदालती कमरे में रश वधी वञण सबबि बेंच तरफ़ां वीडियो लिंक ज़रिए ॿुधणी करण जो फ़ैसिलो। ॿुधणीअ दौरान परवेज़ इलाही, डेप्यूटी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ऐं वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जा वकील अदालत में पेश। एडिशनल अटॉर्नी जनरल ऐं एजी पंजाब में तलबीअ ते अदालत अॻियां पेश। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हीउ मामिलो तशरीह खां वधीक सम्झण जो आहे। अहिड़ा वाक़िया नातजुर्बेकारी सबबि पेश आया। पंजाब असेंबली में गुज़िरियल ॾींहुं काफ लीग जा 10 वोट्स रद्द थियण ते परवेज़ इलाही वॾ वज़ारत जी चूंड हाराए वियो। परवेज़ इलाही डेप्यूटी स्पीकर जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। हुक्मरान इत्तेहाद तरफ़ां सुप्रीम कोर्ट में पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति केस ते ॿुधणीअ लाइ फुल कोर्ट जोड़ण जी अपील। जारी थियल गॾियल पधिराई में हुक्मरान इत्तेहाद चयो आहे त इंतिहाई अहम क़ौमी, सियासी ऐं आइनी मामला आहिनि। मौजूदा ऐं सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्तुनि खे गॾाए ॿुधणी कई वञे। आइन में मुक़नना अदलिया ऐं इंतिज़ामिया जे इख़्तियारनि जी वाज़े लकीर कढियल आहे। इमरान ख़ान इहा लकीर डाहिणु घुरे थो। इमरान ख़ान जो मक़सदु डफेड़ पैदा करणु, पंहिंजी करप्शन लिकाइणु ऐं चोर दरवाज़े सां इक़्तिदार में अचणु आहे। हुक्मरान इत्तेहाद अज़म वरजाए थो त आइन, जमहूरियत ऐं अवाम जी हुक्मरानीअ वारे हक़ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। हुक्मरान इत्तेहाद में शामिल जमातूं हर फोरम ऐं मैदान ते गॾिजी पंहिंजे अज़म लाइ अॻिते वधंदियूं। श्रीलंका जहिड़ी तहरीक परे नाहे जॾहिं माण्हू रस्तनि ते निकिरी वेंदा। पीटीआई सरबराह इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त ज़रदारी ऐं शरीफ़ माफ़िया 3 ॾींहनि में मईशत तोड़े सियासत खे तबाह करे छॾियो। इहा माफ़िया 30 सालनि खां पंहिंजी दौलत बचाइण जे लाइ मुल्क तबाह करे रही आहे। माफ़िया खे वधीक फुरलुट जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सवाल इहो आहे त इन ॻाल्हि जी केसिताईं इजाज़त ॾींदा। अदालती फ़ैसिले तहत थींदड़ चूंडुनि खे कहिड़े बुनियाद ते चैलेंज कयो वियो आहे। उमीद त मामिलो वधीक मुंझण खां अॻु अदालत फुल कोर्ट जोड़ींदी। हर मौक़े ते आइन जी मुख़्तलिफ़ तशरीह नथी करे सघिजे। फुल कोर्ट खे आइनी मामले जी तशरीह करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त नवां सियासी इत्तेहाद ठाहिणु आइनी ऐं जमहूरी अमल आहे। जमहूरी ऐं सियासी ऑप्शन्स इस्तेमालु करणु हर सियासी पार्टी जो हक़ आहे। अदालती फ़ैसिले सां पंजाब में 25 मेंबर्स डी सीट थियण ते पीटीआई जशन कयो। साॻे फ़ैसिले तहत 10 वोट्स रद्द थियण ते एहतिजाज कयो पियो वञे। ताक़तवर कुवतूं पाकिस्तान सां रांदि न खेॾनि। इमरान ख़ान इक़्तिदार न पर शफ़ाफ़ चूंडूं चाहे थो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त पंजाब असेंबलीअ जे डेप्यूटी स्पीकर अवामी मैंडेट ते धाड़ो हयूं। सुप्रीम कोर्ट तौहीनी अदालत ते डेप्यूटी स्पीकर खे तलब करे। असांजो को बि प्लान बी नाहे पर अवाम में निज़ाम ख़िलाफ़ कावड़ ऐं मायूसी आहे। उमीद त सुप्रीम कोर्ट इंसाफ़ कंदी। इंसाफ़ न मिलियो त माण्हू पंहिंजो रस्तो पाण कढंदा। चौधरी शुजात बीमार आहे। संदसि फ़ैसिला करण जी सलाहियत महदूद आहे। चौधरी शुजात खां ख़त ते आङूठो लॻरायो वियो। चौधरी शुजात जे ख़त न सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले गेम तब्दील कई। जंहिं फ़ैसिले सां असांजा 25 वोट्स घटिया उन ई फ़ैसिले सां पीटीआई जा 10 वोट्स रद्द थी विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। पोइ बि हुन लाइ 12 वॻे अदालतूं लॻनि थियूं। इन सां अवाम में तासुर वञे थो त घटि वधि ॻाल्हाइण बावजूदि इदारनि में वेठल माण्हू इमरान ख़ान सां रिआयत कनि था। अवाम खे गुमराह कंदड़ इमरान ख़ान एहतिजाज जो सॾु ॾिनो आहे। समूरनि सूबनि खे घुर्ज पटांदड़ रेंजर्स ऐं एफसी मुहैया कई अथऊं। सूबनि खे पॉलिसी ॾिनी आहे त को बि कानून हथ में खणे त सख़्तीअ सां चिथियो वञे। अहिड़े हर केस में इमरान ख़ान जो नालो शामिल कयो वञे। असांजे ख़िलाफ़ ब्लैक डिक्शनरी ऐं रिसीवेबल इनकम खां शुरू थियल सिलसिलो हाणे ख़तमु थियणु घुरिजे।
अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मरकज़ ऐं पंजाब में बेतमादी रिथ आणण जो मशवरो ॾेई छॾियो। शेख रशीद पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त ज़मीरनि जो सौदागर सियासी ऐं मुआशी बहरान खे वधीक ख़तरनाक बणाए छॾियो आहे। लाहौर में सॼो कमु प्लानिंग तहत थियो आहे। ॿिनि ख़ानदाननि में झेड़ो शरीफ़ ख़ानदान लाइ बि हिकु पैगाम आहे। फज़लुर रहमान घरू ॿेड़ जा बयान पियो ॾिए। आख़िरी उमेद सुप्रीम कोर्ट आहे, उन खां पोइ मरकज़ ऐं सूबे में बेतमादी रिथ आंदी वञे। सूबा वज़ीर शहजील मेमन तरफ़ां सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री जे गेट ते हमले ऐं भितियूं टपण जे वाक़िअनि ते इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। शहजील मेमन चयो आहे त सेनेट में यूसुफ रज़ा गिलानी जा 7 वोट्स रद्द थियण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी इस्लामाबाद हाई कोर्ट में वई हुई। अदालत दरख़्वास्त रद्द कंदे चयो त पार्लियामेंट जी कार्रवाई अदालती इख़्तियारनि में नथी अचे। सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट जो फ़ैसिलो चैलेंज कयो पर अॼु ताईं ॿुधणी नाहे थी। फवाद चौधरी इदारनि खे सियासत में गिहलण बंदि करे। इमरान ख़ान जी एजेंडा आहे त एस्टेब्लिशमेंट अदलिया ऐं इलेक्शन कमीशन ते दबाव विझी पंहिंजी हिमायत में फ़ैसिला कराए। बिलाल काका जे क़त्ल केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि जो वधीक 5 ॾींहंनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर। भिटाई नगर पुलिस मुख्य जवाबदार शाहसवार पठान ऐं संदसि भाउ अफ़ज़ल पठान सूदो ॿियनि जवाबदारनि खे मक़ामी अदालत में पेश कयो। वाक़े जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि सरफराज़ उर्फ़ जानी ऐं ज़ीशान जमाली जा अदालत में बयान रिकॉर्ड। हैदराबाद, मिठी, झुॾो, सकरन, ठुल ऐं ॿियनि शहरनि में बिलाल काका वाक़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा। सिंध में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि खे वापसि अफ़गानिस्तान उमाणण जो फ़ैसिलो। नहीं बच्चों चावे चावे शॉर्ट मिलारका ने चा सांस में थे की सांस मिलारका ने चा सांस ना चावे बस मिलारका ने चा सांस वीडियो बनना पे छोड़ो छोड़ो बस आप मिलारका ने चावे सांस में आप जे मिलना था तो मिलने ना मां अदवा में मैं क्यों तू पुत्र के ने से मिलना आप इसे चाहते हो ए दिस छितो थियो डाडो छितो थियो असा के मारा मारा चे तो घर बैठे निकाह छिदी वियो तभी निकाह छिदी वियो तभी असां लाइ वेला बाक़ी हाणे वञे थो वीडियो ते अचे ने गलाए हाणे पहिरियों छितो थी वठो असां भितियूं भितियूं बने वियो आहे। हे ॾिसो मर्द जो तरीक़ो, हे ॾिसो तव्हां ॾिसो हिन जो पुत्र को केने मिल सामने घर बजा केने मिलंदी था। लाड़कानो में रोज़ीना गोपांग जो टंगियल लाश हथ अचण खां कुझु ॾींहं अॻु संदसि ॿार खसण वारी वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में नज़र अचे थो त रोज़ीना गोपांग जो अॻूणो मुड़ुसु घर में दाख़िल थी ज़ोरी ॿार खे खणी वञी रहियो आहे। जवाबदार मीर मोहम्मद रोज़ीना सूदो घर जी ॿियनि औरतुनि खे घटि वधि बि ॻाल्हाए थो। रोज़ीना गोपांग जो लाश हथ अचण वारे वाक़े खे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। छापा जारी रखण जी दावा। रोज़ीना गोपांग ॿार खसजण ख़िलाफ़ पुलिस वटि दाहियो पर संदसि दादरसी न थी। आला इख़्तियारनि रोज़ीना जी दादरसी न कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई न कई। मिठी में समाधि वठण जो ऐलान कंदड़ भगत खेमू SSP थरपारकर सां ॻाल्हियुनि बाद फ़ैसिलो तब्दील करे छॾियो। भगत खेमू अॼु 12 वॻे समाधि वठण जो ऐलान कंदे घर में ज़ाल जी क़बर भरिसां पंहिंजी क़बर खोटाई हुई। घर में सॼी राति सतसंग जी महफ़िल बि मुनक़िद कई वई हुई। भगत खेमू जी ज़ाल बि 10 ॾींहं अॻु समाधि वरिती हुई। SSP थरपारकर सरदार हसन न्याज़ी भगत खेमू खां समाधि वापसि वठाइण बाद चयो आहे त समाधि बि हिकु क़िस्म जी ख़ुदकुशी आहे। थर में अॻु ई ख़ुदकुशियूं थियनि थियूं। भगत खेमू जहिड़ा माण्हू बि ईअं कंदा त उन जा नाकारी असर पवंदा। भगत खेमू ॿुधायो त ज़ाल जी समाधि वठण बाद हुन दुआ घुरी हुई त ज़ाल सां मुलाक़ात कंदो। भगत खे ॻाल्हियुनि ज़रिए फ़ैसिलो वापसि वठण ते राज़ी कयो।